अस्सलामुअलैकुम। मौलाना राशिद महमूद सुमर साहब बयान आयो आहे। मौलाना राशिद महमूद सुमर साहब बयान ॾिनो आहे त जेके अफ़गानी पठाणनि खे सिंध मां कढियो थो वञे, उन्हनि अफ़गानी पठाणनि जो सिंध में कारोबार आहिनि, उन्हनि जा दुकान आहिनि, उन्हनि जो बिज़नेस आहे, उन्हनि जा ॿार कॉलेज स्कूल यूनिवर्सिटियुनि में पढ़नि था। मौलाना फज़ल रहमान जे हिमायत में राशिद महमूद सुमर साहब फरमायो आहे त उन्हनि अफ़गानी पठाणनि खे जिन खे कढियो थो वञे, उन्हनि खे उन्हनि शयुनि जो मुआवज़ो ॾिनो वञे जेके हू हिते शयूं छॾे था वञनि। मां राशिद महमूद सुमर साहब को सवाल पुछण थो चाहियां, जॾहिं सिंध जे शहर कराचीअ मां सिंधनि खे पादर हणी कढियो पियो वञे त तंहिं महिल तव्हां किथे हो? मुंहिंजो सवाल आहे राशिद महमूद सुमर साहब खां, जॾहिं सिंध जी क़ौम जे हक़नि खे लुटियो पियो वञे तव्हां किथे हो? जॾहिं पीपी सिंध खे ॿिन्हिनि हथनि सां लुटे थी तव्हां किथे हो? तव्हां त ज़रदारी सां ॿ कप हणो बीठा, बिलाल सां डीलियूं पिया कयो बीठा। अॼु तव्हांखे अफ़गानी पठाणनि जो एॾो दर्द थियो आहे जो तव्हां उन्हनि जी हिमायत में बयानु था ॾियो त उन्हनि खे मुआवज़ा ॾिना वञनि। छा असां अफ़गानी पठाणनि खे रखियोसीं? छा असां अफ़गानी पठाणनि खे कैंपुनि मां कढी करे घर ॾिनासीं ऐं घर विकिणी ॾिनासीं? छा असां अफ़गानी पठाणनि खे चयोसीं त तव्हां कारोबार कयो? असां न चयोसीं। जिन कयो आहे उहे उनखे मुआवज़ो ॾियनि। सिंध जो को बि फ़र्द उनखे क़बूल करण जे लाइ तयारु न आहे जेको तव्हां बयानु ॾिनो आहे। तव्हां पंहिंजे बयान जी माफ़ी वठो, न त सिंध जी पूरी क़ौम तव्हांखे इहो सवाल पुछंदी। तव्हां पठाणनि जी हिमायत में सस्ती शोहरत हासिलु करण जे लाइ सियासत खे चमकाइण जा इहो बयानु छो ॾिनो आहे? वसलाम।